नौशर फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मोरो में अवामी मार्च के जलसे के खिताब कंदे चयो त पाकिस्तान जो अवाम परेशान है। मजदूर ऐं हारियुनि खे मेहनत के एवज़ मुनासिब हक़ नथो मिले, जंहिं सबब केतिरा ई खानदान फाका कशी जो शिकार आहिनि, जेकी हिकु वेलो मानीअ जो खाइनि था त ॿियो वेलो नथा खाई सघनि ऐं हू बुख ते सुम्ही पवनि था। हिन मुल्क में नौजवान डिग्रियूं हासिल करण के बावजूद धिका ऐं थाबा खाईंदा वतन था ऐं खेनि रोज़गार नथो ॾिनो वञे। पीपल्स पार्टी हमेशा गरीब मजदूर ऐं मेहनत कश माण्हुनि जे हक़ जी ॻाल्हि कई आहे। पाकिस्तान जो आवाम समझी चुको है त ही तब्दीली ने पर महांगो पाकिस्तान है। बिलावल भुट्टो वधिक चयो त 3 ॾींहं जे मार्च कप्तान के झुकाए विधो है, जंहिंजो सबूत ताज़ो बिजली ऐं पेट्रोल जा अघ घटाइण में मिले थो।